सिक्योरिटी फोर्सेस कराची में दहशतगर्दी जो वॾो मंसूबो नाकाम बणाए छॾियो। बल्दिया रेस कोर्ट मां 4 टन खां वधीक धमाकेदार मादो हथ कयो पियो। सिक्योरिटी इख़्तियारनि जो चवणु आहे त 60 ड्रम, 5 गैस सिलेंडर ऐं मिनी ट्रक खे कब्ज़े में वरितो वियो आहे। धमाकेदार मवाद ड्रमनि में भरी दहशतगर्दी जो मंसूबो जोड़ियो वियो हो। दहशतगर्दनि जो निशानो शहर जा वापारी मर्कज़ हुआ। सर्च ऑपरेशन दौरान हिकु आपघाती बमबार खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। अमेरिकी सदर वेनेज़ुएला खां पोइ कोलंबिया में कार्रवाई जो इशारो ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त कोलंबिया हिकु बीमार शख़्स हलाए रहियो आहे। ही घणे अरसे ताईं इक़्तिदार में न रहंदो। ऑपरेशन कोलंबिया जो नालो केस वणे थो। वेनेज़ुएला में अञा कसम खणंदड़नि सां मामला तइ करे रहिया आहिनि। हिन वक़्तु ध्यानु चूंडनि बदिरां वेनेज़ुएला खे दुरुस्त करण ते आहे। वेनेज़ुएला में चूंडूं मुनासिब वक़्त ते थींदियूं। अमरीका खे वेनेज़ुएला में तेल ऐं ॿियनि वसीलनि ताईं मुकमल रसाई हासिल हुजणु घुरिजे। क्यूबा पाणी करण जी वेझो आहे। फ़ौजी मुदाख़लत जी ज़रूरत शायदि न पवे। भारत रूसी तेल बाबति सहकार न कयो त टैरिफ वधाए सघनि था। रूसी सदर जी रिहाइशगाह ते यूक्रेनी ड्रोन हमलो शकी आहे। मां ये तव्हां वोट इन करे न वरिता आहिनि त मां थोरो रावलपिंडी वेठो हुजां। आख़िर मुंहिंजो फर्ज़ु आहे त मां पाण ॾिसां, पंहिंजे अखियुनि सां ॾिसां छा थो पियो थिए। असां अवामी नुमाइंदा आहियूं, असां अवाम जा ख़ादिम आहियूं। असां ईंदासीं, असांखे इंतज़ारु आहे। असां जीअं मां चयो त हिकु माण्हू बि मरे थो त असांखे उन लाइ इंतज़ारु आहे। हिकिड़े दुकान खे नुक़सानु थो पहुचे त असांखे इंतज़ारु आहे। हिकिड़े घर खे नुक़सानु थो पहुचे, असांखे त मुल्क जी हिफ़ाज़त करणी आहे। ॾिसणो आहे त मुल्क में बदअमनी न हुजे, त ॿारहाड़ी में बि माण्हू आराम सां सुम्हनि। छड़ो इहो अॼु जो सुवालु आहे, पर चोरनि खे ऐं पाठाड़ीदारनि खे कंट्रोल में रखिणो आहे। इन करे असांखे त इंतज़ारु हमेशह रहंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बानी मुल्क जे पहिरें चूंडियल वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो 98हों सालगिरह मल्हाई पई वञे। पीपल्स पार्टी तरफ़ां ज़िले सतह ते तक़रीब पूरी थियल, केक काटिया वेंदा। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिकु अहद सां ऐं तारीख़ साज़ अॻवान हो। 1973 जो आइन शहीद भुट्टो जी क़यादत में तारीख़ी कारनामो आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो महरूम तबक़नि खे आवाज़ ॾिनो ऐं हक़नि लाइ जिदोजहद कई। शहीद भुट्टो पाकिस्तान खे एटमी प्रोग्राम ॾिनो ऐं मुल्क जी ख़ुदमुख्तियार दिफ़ाई सलाहियत जो बुनियादु रखियो। क़ौमी इत्तफ़ाक़ राय अॼु पहिरियां खां वधीक ज़रूरी आहे। ऐं सकरन मां पिस्टा नमूने गुम थियल शागिर्द जो लाशत राहुल जो सरहाणी थाणे जे हद मां लुंडू शाख मां लाशत कयो पियो। शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट मूजिबि शागिर्द जे जिस्म ते तशद्दुद जा वाज़े निशान आहिनि। संदसि हिकु अखि निकितल ऐं मथे में धक लॻल आहे। लाश 3 खां 4 ॾींहं पुराणो लॻी रहियो आहे। मक़तूल शागिर्द जे पीउ जी फ़रियाद ते अणसुञातल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल।